नाज़रीन मां इन वक्त मौजूद आया नवाब शाह प्रेस क्लब के ॿाहिरां जिते सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफां एहतजाजी कैंप लगाई वही है, जिते SDP के मरकज़ी अगवान निसार कीरियो के भाउ सलमान कीरियो मथा पुलिस जो आहे तशद्दुद करण बाद खेसि हाफ फ्राई करे ज़ख़्मी कयो हो, जंहिंजो को अञा ताईं दाद न थियो आहे। अॼु SDP के इन एहतजाज के 5 ॾींहं आहे। अचो त SDP के मरकज़ी अगवान निसार कीरियो ऐं अब्दुल हमीद मेमन खां पुछूं था त वधीक हिन बारे में छा था चवनि। 5 ॾींहं थी विया आहिनि एहतजाज खे। असीं वेठा आहियूं अंधा गुंगा बोड़ा, उन्हनि खे जॾहिं कुर्सियूं मिलंदियूं आहिनि न पोइ उन्हनि खे का ख़बर न हूंदी आहे, छो जो उहे पैसनि ते ईंदा आहिनि, रुश्वतूं ॾेई अची कुर्सियूं वठंदा आहिनि। उन्हनि खे आवाम सां को बि माण्हुनि सां न आहे। असांजे टैक्स मां उहे पघार था खणनि, पब्लिक सर्वेंट आहिनि, पर हुननि जो उन शइ सां पब्लिक सां त उन्हनि जो को वास्तो कोन्हे। छो जो हितां नवाब शाह जे अंदरि यको 1 महीने खां चोरियूं फुरियूं, इवन एसी ताईं त मुंहिंजे पाड़े में 3 मर्डर थी विया फुर जे दौरान। किथे आहिनि चोर? SP साहब चोर नथो ऐसे जो ॿधनि नथा, पर हुननि खे चोर उहे मिलिया जिन सदाईं इहे बि असां कमु करे ॾिना सियासत सां गॾोगॾु। 3 चकर 2 चकर रीगल चौक तां फुर थी, उन्हनि फोरनि खे गिरफ़्तार करे पुलिस अची असांखे ऑफिस मां माना खणी वई। हिकिड़ो चकर उते मरीमोड़ सॼे ते फायरिंग कंदा कुदरती असां वारे रोड ते आया, मुंहिंजे ब्रदर शाहनवाज़ सां इन जे मथां फायर कयनि, इन पकड़े SP ख़ुदि आयो वठणु। ऐं अॼु हू मुंहिंजे भाउ खे खणी ऐं हाफ फ्राई मुक़ाबिलो ॼाणायो अथनि। उहे 3 FIR कटियूं अथनि। असां त मूं चयो मूंखे क़बूल हूंदो, हाणे रुगो प्रूफ खणी अचो। 5 ॾींहं थी विया आहिनि, प्रूफ मिले कोन थो। त सलमान मुंहिंजो को ख़ानदान कॾहिं कंहिं ते NC का सुई जी दाख़िल हुजे त खणी अचो, इंक्वायरी कयो। जीअं मूं पहिरीं चयो मुंहिंजो DC साहिबु ऐं मुंहिंजो ॻोठु आहे 11 किलोमीटर जो मुफ़ासिले ते, सॼी शइ ख़बर पइजी वेंदी। हाणे रिकॉर्ड कोन्हे त असां त चवंदा न त NC हिननि चयो त वॾा केस आहिनि, केस खणी अचो। इहे त जेके 5 ॾींहं तव्हां वटो उहे ई 3 केस आहिनि न, इन खां पोयां खणी अचो न घणा केस अथसि। को आम माण्हू को कंप्लेनर हुजे न त मुंहिंजी ही शइ वई आहे। बाक़ी हाणे भुट्टे जी वई आहे। भुट्टो जेको जलबाणी जे मामलनि में इहो पाण अक्यूज़ आहे, इहो साॻियो माण्हू। सॼी ॻाल्हि वञे थी, मुक़ाबिलो थियो, हिकिड़ो जलबाणी हिकिड़ो बिरोही भॼी वियो, हिन खे गोली लॻी। छा उहे मुक़ाबले में हिन खे ज़ातूं? वॾी महिरबानी। हाणे आऊं पहिरीं ॻाल्हि शुरूआती हितां करियां थो त IG AD ख्वाजा, IG मुश्ताक महर, पोइ IG ग़ुलाम नबी मेमन, उन्हनि जा DCN ॾे लिखियल लेटर, SP ॾे लिखियल लेटर ऐं अख़बारुनि में जारी कयल बयान, उहे हींअर वरी पढ़ी वठो। असां वटि मौजूदु आहिनि, असीं तव्हांखे पढ़ायूं। हुननि पंहिंजे SSPs खे नाला लिखी त फलाणो SHO, फलाणो DSP क्रिमिनल एक्टिविटीज़ में घुरिबल आहिनि, तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ रिकॉर्ड ठाहे ऐं असां ॾे मोकिलियो त जीअं हुननि ते क़दम खणूं। मनशाद फरोशन उन्हनि जा नाला आया आहिनि, कहिड़ो पुलिस ऑफिसर कहिड़े शहर में मनशाद फरोशी थो करे ऐं क्रिमिनल्स जी गैंग थो हलाए, इहो सॼो अख़बार में आयो आहे। हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॿियो थो ॾियां। कश्मीर कंद कोर्ट में धरना लॻा जेके अॻवान जे ख़िलाफ़ हुया, जेके उहे महसूम ॿारड़ा हुया उहे बाज़ियाब न थिया, पर SSPs पाण वञी बारगेनिंग करे ऐं कुझु यर्गमाली छॾाए अची मालिकनि जे हवाले कया। अञा उन्हनि खां वॾो ॿीणो टीणो चवणो पंजूणो तइदाद माण्हुनि जो त अञा यर्गमाल आहे, त उन्हनि खे बि छॾाए ॾेखारियो। अॼु 5 ॾींहं थी विया आहिनि, असीं 100 माण्हू हिते वेठा आहियूं, हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। कॉलेज बि आहे, माण्हू लंघनि बि पिया, कंहिंखे चंबो बि कोन लॻो आहे, कंहिंखे छिड़ बि न ॾिनी आहे। असां न कंहिं असां गाॾीअ जो शीशो भॻो आहे, एतिरे क़दुरु जी वण बीठा आहिनि। असांजे कंहिं कारकुन हितां वण मां पन बि न पटियो। असीं परमन तरीक़े सां हिते वेही
इहा घुर पिया कयूं त सलमान कीरियो जेको मासूम शहरी आहे बेडोई आहे उनखे तुफ़ैल भुट्टे ऐं नवाब गोपांग गोली हणी हाफ़िराई करे अस्पताल मोकिलियो। असीं मुतालबो इहो कयूं पिया त तव्हां इन्हनि खे लाइन हाज़ुर करे जुडिशल इंक्वायरी विहारियो। जे हू तव्हांजा ॾोहारी असांजा ॾोहारी नथा निकिरनि त तव्हां उन्हनि खे बहाल करे छॾिजो। 4 ॾींहंनि खां वठी इंतिज़ामिया मश्करियूं कंदी पई अचे। केॾीमहिल चवंदा रोड खोलियो, केॾीमहिल चवंदा असीं ताक़त जो इस्तेमालु कंदासीं। असांजे मथां हिननि FIR बि कई आहे। निसार जे मुंहुं शाहनवाज़ बुढल ॿिया 10 ॿिया आहिनि। 50 नामालूम त वॾा दहशतगर्द आहिनि। हिननि बम फाड़िया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं सिंध जीअं त 5 ॾींहं आहे असां हिते जेको नवाब शाह प्रेस क्लब ते वेठा आहियूं। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी अॻवान मोहतरम निसार अली कीरियो साहब जे नंढे भाउ सलमान कीरियो खे जेको पुलिस 4-5 ॾींहं खणी अगवा करे गुम कयो। 4 ॾींहं खां पोइ वरी हुनखे जेको गोली हणी टंग में हाफ़िराई करे ऐं लावारस करे अस्पताल में फिटो कयो वियो। असां जेको हिते इहो मुतालबो खणी आया आहियूं त जेके बि सलमान कीरे जे इन हाफ़िराई में मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे उन्हनि ते FIR कटे उन्हनि खे मुअतल कयो वञे, न त ॿी सूरत में जेको मर्कज़ मथां लाहे अमल जोड़ियो त उन हिसाब सां असां दायरो एहतिजाज वधाईंदासीं। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं STP जे मरकज़ी अॻवाणनि जूं जेके नवाब शाह प्रेस क्लब जे एहतिजाजी कैंप ते वेठल आहिनि। हिननि जो चवणु आहे त जेसीं ताईं सलमान कीरियो खे हाफ़िराई कंदड़ पुलिस ऑफिसर बरतरफ़ न कया वेंदा त असांजी हीअ कैंप जेको आहे तेसीं ताईं जारी रहंदी। बिना इंसाफ़ जे, बिना दाद रसी जे असां कंहिं बि सूरत में ही एहतिजाज ख़तमु न कंदासीं। कैमरामैन मंसूर लगारी सां